कई वेंदी। पनियाकिल वेझो क़तल थियल हिक ई घर जे 11 भातियुनि खे हफ़्ते ताईं यरगमाल रखण जॾहिं तब औरतूं ॻोरहारी हुअण जो इंकिशाफ थियो आहे। पनियाकिल में क़तल थियल हिक ई घर जे 11 भातियुनि जी जाच में पुलिस जूं कोताहियूं साम्हूं अची रहियूं आहिनि। मुख्य जवाबदार जे भाउ मियां असद इंदड़ जाच दौरान इंकिशाफ कयो त जवाबदारनि तरफ़ां 11 ॼणनि खे हफ़्ते ताईं यरगमाल बणाए रखियो वियो। हुन चयो त पुलिस वाक़े जी इतला ते 3 भेरा पहुती पर मुॻियुनि खे बाज़ियाब न कराए सघी। संदसि चवणु हो त वाक़े वारी राति बि कुझु अहलकारनि गश्त कयो। जवाबदारनि पुलिस ते पथराव कयो। हिकु अहलकार बि ज़ख़्मी थियो पर पुलिस वापसि मोटी वई। होॾां सखर जे DIG फिदा हुसैन मस्तोई एतराफ़ कयो आहे त 11 घर भातियुनि खे जवाबदारनि 5 खां 6 ॾींहंनि ताईं यरगमाल बणायो। पुलिस खे ॼाण हूंदे बि घरू मामिलो सम्झी संजीदा न वरितो वियो। ज़िम्मेवार अहलकार जहिड़े बि उहिदे ते हुजनि सदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। उन सिलसिले में सखर जे DIG फिदा हुसैन मस्तोई चयो त जाच में ज़ाहिर थियो आहे त जवाबदार वहाब इंदड़ ऐं संदसि पुटनि पंहिंजे घर भातियुनि खे 5 खां 6 ॾींहंनि ताईं क़तल वाक़े खां अॻु यरगमाल बणायो हो। हुन चयो त उन मामले बाबति मक़ामी पुलिस खे ॼाण हुई पर घरेलू मामिलो सम्झी उनखे संजीदा न वरितो वियो। संदसि चवणु हो त 11 घर भातियुनि जे क़तल वाक़े में जंहिंजी बि गफ़लत साम्हूं आई पोइ कहिड़े बि उहिदे ते छो न हुजे उन ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। ॿिए तरफ़ मक़तूल 2 औरतूं ॻोरहारियूं हुअण जो इंकिशाफ थियो आहे। वारसनि जो मौक़िफ़ आहे त मुख्य जवाबदार जी घरवारी रुकियत खे 2 ॿारनि जो 7 महीननि जो हमल हो जॾहिं त हबीबुल्ला जी घरवारी नसीमा पिणु 6 महीननि जे हमल सां हुई। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त मक़तूल औरतुनि जी ॻोरहारी हुअण बाबति कुझु नथो चई सघिजे। पोस्टमार्टम रिपोर्ट कुझु ॾींहंनि खां पोइ जारी कई वेंदी। ॿिए तरफ़ 11 भातियुनि जे क़ातिल जो ज़हनी तवाज़ुन ठीकु हुजण जो इंकिशाफ थियो आहे। क़ातिल जे पुटु अजीब इंदड़ सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा वॾनि पुटनि रशीद ऐं खेसि खे घरां कढी छॾियो हो। हुन चयो त वालिद खेनि चयो त ज़ालनि खे तलाक ॾियो न ॾियण तां खेनि घरां कढियो। 1.5 महीनो अॻु में असां घरां कढी छॾिया आहियूं। हा थोरो मसइले जे करे थोरो घर जो मसइलो थी वियो। चए पियो तव्हां घरवारनि खे तलाक ॾियो। असां चयो पिया कहिड़ी वजह जे करे ॾियूं। घरेलू को बि मसइलो न हुयो। सभई ख़ुशि हुयासीं। हिकु ॾींहुं अॻु में मियां असद लाइ पुलिस मोकिली। चए पियो दरवाज़ा 8 ॾींहं बंदि पिया आहिनि। अलाए कहिड़ी प्लान ॻाल्हि हूंदी। अलाए कंहिंखे मारे छॾियो हूंदा। घर जी चौधी वारी केरु थो ॾिसे। हाणे अलाह थो ॾिसे। चाचा इहा ॻाल्हि था करनि त बाबा राति जो 9 वॻे पुलिस वई आहे त पुलिस खे टोटा आया त पोइ बि अंदरि औरतुनि जो आवाज़ु आयो आहे त पोइ मथे न चढ़ो असांजो पर्दो आहे। पोइ अला आलम अलाए आवाज़ु आयो आहे। अलाए वाक़िया ॾींहं ते ई उहा मोटी आई हुनखे सरोटा हयूं इहे जंग बंग भॻी कए पुलिस वारे जी। हमरा वेठो आहे ॿिन्हिनि हथनि में पिस्तौल आहिनि। केरु वेंदो अॻु में बि इहे ॾिठा न हुया। अॻियां असां वारा ॿाहिरि उहे वेठा थिया उन्हनि टोटा हया आहिनि। जेको सिरां टोटा आहिनि सभिनी इहे गॾिजी हया। हा औरतुनि जो आवाज़ु आयो त पर्दो आहे त पोइ पुलिस हटी वई। क़ातिल वाक़े खां 2 ॾींहं अॻु बिरादरी जे चङनि मुड़ुसनि खे मैसेज कया हुआ। संदसि पुटु पारां ॾेखारियल मैसेजनि में चयो वियो हो त हू 2 ॾींहंनि खां घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघनि। मैसेजनि में हुन चयो त संदसि भाउर ऐं पुटु पुलिस सां गॾिजी खेनि मारणु अची रहिया आहिनि।